तू ही तू। सबनी के प्रणाम। थोड़ी देर सत्संग अज थोड़ो सो ही एकड़ी कहानी से सत्संग की शुरुआत। बुद्ध के जमाने में बुद्ध के आत्म साक्षात्कार किथे थियो खबर था न सभिन के। बिहार में उन समय ते उनजा उते खोड़ भिक्षु भी ठही हुआ। हिकड़ो भिक्षु राह तां लंघे पियो त हिकड़ी वैश्या उन पंहिंजे महल मां भिक्षुअ के झांकी करे ॾिठई तो उन जो मन ललचाइजियो कि अॼु इहो भिक्षु मूं वटि पहुचे कीअं बि। पहिरों जे ज़माने में उन ज़माने में वैश्या जो दर्जो थोड़ो वॾो हूंदो हुयो। कोई अति सुंदर स्त्री हुजे जेकी गांव जी उनखे वैश्या जो दर्जो ॾिनो वेंदो हुयो। छोकिन उन जी सुंदरता एडी हुंदी कि उतां जे माण्हुनि जो चवण आहे कि कंहिं हिक जी इहा त वधू न थियणी खपे। इहा एडी सुहिणी छोकिरी सभिनि जी वधू थियणी खपे। त उन्हनि खे नालो ॾिनो वेंदो हुयो नगर वधू। सभिनी जी वधू, सभिनी जी पत्नी, इहा कंहिं हिक जी न थियणी खपे। पहिरियों उतां जे माण्हुनि जी सोच ईअं हुई। बिहार में इहो थींदो हो खोड़। हाणे भिक्षुअ खे त ॾिठई न, मन में ख्याल भी आयुसि पर पाण खे रोके न सकी। लही आई महल तां हेठि ऐं अची करे भिक्षुअ जो हथ पकड़ीसि ऐं चईसि कि मुंहिंजे दर ते इतां जा वॾा वॾा राजा ईंदा आहिनि। मुंहिंजो द्वार न खुलंदो आहे सभिनी जे लाइ। मां तोखे ॾिसी करे हिकदमि अंदर में प्रेम उमड़ी आयो आहे तुंहिंजे लाइ कि तूं हिकिड़ी राति मुंहिंजे घर में हली करे रहो। वो भिक्षु जरूर संती हूंदो। उन न की चीज मां सिधी न त नथो के तोखे कि मां तूं वटि न ईंदो। हिन महिल तोखे मुंहिंजी ज़रूरत न आहे। हिन महिल तुंहिंजो बाज़ार पूरो चालू थी। तोखे मुंहिंजी काई बि ज़रूरत न आहे। तूं वटि राजा महाराजा अचनि था पिया। तूं मूं भिक्षुअ जे पोयां लगी आई कि मां तुंहिंजे घर हली करे राति रहां, पर मुंहिंजो अंदर नथो चवराए पियो ऐं मां हिन महिल न हली सघंदुमि। मां तो वटि तॾहिं ईंदुमि जॾहिं तूं वटि कोई बि भीड़ न हुजे, जॾहिं तूं वटि कोई बि न अचे तॾहिं मां ईंदुमि। इहो संत जो व्यवहार आहे। जेॾी महिल तोसां गॾु कोई बि न हूंदी तेॾी महिल तुंहिंजो गुरु ज़रूरु तोसां गॾु हूंदी। इहो संत जो व्यवहार आहे। वो हर ईअं ई पियो चएसि कि जेॾी महिल इहा भीड़ तूं वटां छॾिजी वेंदे तेॾी महिल मां तूं वटि ईंदुमि। जेॾी महिल कोई बि न हूंदी। अॼु तूं सुंदर आहीं, तुंहिंजो बाज़ार चालू आहे। वॾा वॾा उद्योगपति, वॾा वॾा राजा महाराजा तूं वटि अचण लाइ तरसनि था पिया। तूं उन्हनि खे अचण ॾे, उन्हनि खे मना न कर। पर जेॾी महिल इहा भीड़ तूं वटां छॾिजी वेंदे तेॾी महिल मां तूं वटि ज़रूरु ईंदुमि। इहा भीड़ तूं वटि हमेशह न रही सघंदे। अॼु तूं सुंदर आहीं, जवान आहीं। सुभाणे जीअं जीअं उमिरि वधंदे तीअं तीअं कुरूपता तुंहिंजे अंदर में ईंदी वेंदी, ॿाहिरि बि ईंदी वेंदी। तुंहिंजो शरीर
झरझर थींदो वेंदो। तेॾी महिल मां वादो थो कयां कि मां तूं वटि ज़रूरु ईंदुमि। तोखे अॼु न सुभाणे जेके नगर सेठ तोखे हिते पाण सां गॾु विहारे वेठा आहिनि, हिते तोखे नगर वधू चई करे एॾा वॾा महल तोखे ठाराए ॾिना आहिनि, तूं वटि अचण लाइ तरसनि था पिया। इहे ई सुभाणे तोखे हितां ॿाहिरि कढंदा। अॼु तूं जवान आहीं, तुंहिंजो बाज़ारु चालू आहे, तूं मौज मारे वठि। पर जेॾी महिल कोई बि न हूंदी न, तेॾी महिल मां ज़रूरु तो वटि ईंदुमि। समय बीतंदो वियो, इनखे अंदर में थोड़ी चोट लॻसि कि मां एॾी सुंदर स्त्री ऐं सॼो ज़मानो मुंहिंजे पोयां घुमे थो। हिकिड़ो भिक्षु जंहिंजे मथां मुंहिंजो दिलि अची वियो आहे, उहो मूंसां गॾु हलण लाइ न थो करे पियो। ऐं भिक्षुअ चयईंसि कि जेको तोखे खपई उहो तोखे मां जीवन में कॾहिं बि न ॾेई सघंदुमि, पर तो वटि ईंदुमि ज़रूरु। मूंखे जीअं सभिनी सां प्रेम आहे, ईअं तोसां बि प्रेम आहे। तूं बि इंसान आहीं, मूंखे तोसां बि खूब प्रेम आहे। पर मुंहिंजे अंदर में उहा चाह न आहे, तुंहिंजे अंदर में हिन महिल वासना आहे कि तूं मूंखे चईं थी हिकिड़ी राति हली करे मुंहिंजे घर रुक, पर मुंहिंजे अंदर में अहिड़ो कोई बि भाव न आहे। ऐं तूं हिन महिल हवा में उॾी इन करे थी कि तूं हिन महिल सुंदर आहीं, पर इहा सुंदरता वधीक ॾींहं न हली सघंदे। उहो भिक्षु चई करे हली वियुसि। समय बीतंदो वियो, 20 साल पूरा थी विया। इनखे ॿाहिरि गांव मां ॿाहिरि फिकराए छॾियोसीं। इन स्त्रीअ खे कुरूप थी वई ही, कोड़ जी बीमारी थी वई हुअसि। इन स्त्रीअ खे कुरूप थी वई, पंहिंजे शरीर मां पाण खे बांस पई अचेसि, एॾी कुरूप थी वई। इन स्त्रीअ खे फेकराए छॾियऊं गांव जे ॿाहिरि, फेकराए छॾियो। हर हर होश अचेसि पियो, वरी वञेसि पियो। बेहोशी लॻी पई, हिकदमि मूर्छित लॻी पई, ईअं सफ़ा लाचार थी वई कि उथण बीहण जहिड़ी बि छोकिरी न हुई। तेॾी महिल उहो भिक्षु इन वटि आयोसि ऐं इन जो मथो पंहिंजी गोदीअ में रखियईं भिक्षुअ। ऐं जीअं ई उनजी मूर्छा थोड़ी टुटे पई, उनखे थोड़ो सो बि होश अचे पियो उन स्त्रीअ खे, त चएसि पियो ॾिस मां अॼु आयो आहियां तूं वटि। इहो मुंहिंजो व्यवहार आहे, इहो संत जो व्यवहार आहे कि तूं कहिड़ी बि हुज, कहिड़ी बि कीअं बि हुज, किनी हुज, सुठी हुज, बेकार हुज, बचलन हुज, पर संत जी नज़र में त तूं सभु उहो ई आहे। जेको उन सभिनी में ॾिठो आहे उहो ई तोमें त ॾिठो आहे उन संत। फ़र्क़ु न आहे। मां तूं वटि आयो आहियां, तोखे मां चयो हो मैं अॼु खां 20 साल पहिरियों कि मूंखे बि तोसां प्रेम आहे, पर उहा शइ मां ओॾी महिल तोखे न पियो ॾेई सघां, छोकी तुंहिंजे मथां पंहिंजी ख़ूबसूरतीअ जो अहंकार आहे कि मां ॾाढी ख़ूबसूरत आहियां, पर अॼु तुम्हें उहा शइ कुझु बि न बची अथई। जंहिं शइ ते तोखे नाज़ हूंदो आहे न, जेके सेठ तोखे महलनि में अची विहारियो हो, महलनि में तुंहिंजो द्वार खड़काइनि पिया, अॼु तोखे कोई पुछण वारो बि न अथई केरु ईंदुई अॼु तूं वटि। पर मां तोसां गॾु बीठो आहियां, मां तूं वटि आयो आहियां। मां तोखे वचन ॾिनो हुयो कि मूंखे तोसां प्रेम आहे, खोड़ प्रेम आहे तोसां। मूंखे तुंहिंजे रंग रूट सां, तुंहिंजी जेकी काया थी पई आहे न, उन सां मूंखे कोई बि लेनो देनो कोन्हे। बसि मूंखे प्रेम आहे तोसां, तंहिंजे करे मां तूं वटि वापसि आयो आहियां। इहो मुंहिंजो वचन हुयो, मां पंहिंजो वचन पूरो कयो आहे। बौद्ध भिक्षुनि में इहा कहाणी आहे। उहा स्त्री एॾी किनी हालत में हुई,
उन्हें ॾींहुं उन भिक्षुअ उनखे दीक्षा भी ॾिनी अथईं, दीक्षित कयो अथईंसि ऐं गुरु प्रसाद भी ॾिनो अथईंसि। अहिड़ो दीक्षित कयो अथईंसि कि उहा स्त्री पूर्ण रूप सां तृप्तिअ सां मरी चुकी, उनखे आत्म साक्षात्कार थियो। उनजो नालो मूंखे यादि नथो अचे, पर इन्हनि जे ग्रंथ में उन स्त्रीअ जो नालो विधल अथव। यह सच्ची घटना आहे बिहार जी। प्रेम प्रेम जेको थींदो आहे न, उहो हमेशह ध्यानु लुटाए सघंदो आहे। जंहिंजे अंदर में प्रेम हूंदो आहे न, उहो ध्यानु लुटाए सघंदो आहे। जेतिरो ध्यानु लुटाए ओतिरो ई वधंदो वेंदो, ओतिरो ई फैलजंदो वेंदो। असां बाटण जी कोशिशि कंदा आहियूं त बाटे न सघंदा आहियूं। प्रेम कॾहिं बाटण जी शइ आहे ई न। प्रेम हमेशह लुटाइण जी शइ आहे, ध्यानु हमेशह लुटाइण जी शइ आहे। जेको ध्यान में मां पातो उहो मुंहिंजी इच्छा आहे तूं बि पाए। उनखे अहिड़ो तृप्त कयईंसि, अहिड़ो तृप्त कयईंसि कि उहा बिल्कुलु स्त्री न भिक्षुणी थी करे मरी हुई। उनजो नालो ग्रंथनि में पइजी हुयो। एॾी पहुतल थी करे मरी, जेकी कुरूपता हुयसि उन राति में ई उनजी कुरूपता ख़तम थी वई। उन हिकिड़े भिक्षुअ जे केवल उनजो स्पर्श करण उन सां ऐं उनजी सॼी कोड़ जी बीमारी सभु ख़तम थी वई। उहा स्त्री हिकदमि परिपूर्ण थी वई। एॾी दीक्षा, एॾो दीक्षा सां परिवर्तन, एॾो प्रेम सां जंहिंखे ध्यानु ॾे ऐं उन ध्यान ते माण्हू उन राह ते अॻिते वधी वञे, त इन खां वधीक ॿियो खपे ई छा। गुरुअ जे मुख मां कुझु बि ॿुधूं था, उनजो ख़्यालु रख, उनखे संभाले करे रख। उहो ज़रूरु तुंहिंजे जीवन में केॾीमहिल न केॾीमहिल उहा शइ जेकी गुरुअ जी वाणी आहे, उहो तुंहिंजे जीवन में केॾीमहिल न केॾीमहिल क्रांति ज़रूरु आणींदे। अॼु न आणी, 10 सालनि खां पोइ आणी, 15 खां पोइ आणी, तूं केवल प्रतीक्षा कजे। प्रेम हमेशह प्रतीक्षा कंदो आहे, अहंकार कॾहिं बि प्रतीक्षा न कंदो आहे। अगर तुझे अंदर प्रेम अथई, तुझे गुरुअ खे तो तुसां खोड़ प्रेम आहे। अगर तुखे पंहिंजे गुरुअ सां प्रेम अथई न, त तू प्रतीक्षा जरूर कजे। इन प्रतीक्षा जो फल जेको तुखे मिलंदे न, तुंहिंजो जीवन तुंहिंजो आनंद सां भरिजी वेंदो, आत्म साक्षात्कार थी वेंदो। तूं मरनीअ त तुंहिंजो मरण न थींदो। तूं हिन जीवन में जीअंदे मरी वेंदी, अहिड़ो तोखे ज्ञान उपलब्ध थी वेंदे। बसि तूं उन गुरुअ जी वाणीअ खे संभाले करे रख। जेको गुरुअ तोखे वचन ॾिनो आहे न, उनजी लॼ रखणु अॼु न सुभाणे, 2 सालनि खां पोइ, 5 सालनि खां पोइ उहो तोसां वापसि गुरु क्रांति करणु ईंदो ई ईंदो। इन गुरुअ जो वचन थी। असां गुरुअ जे वचन खे हल्के में खणी वठंदा आहियूं, पर गुरुअ जो वचन उहो अहिड़ो थिए कि तुंहिंजे अॻिलनि जन्मनि ताईं बि मोटी अची सघंदो अथई। आख़िरी में सभिनी जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।